तो मुख़्तसर नसीहत आए याद रखंदा असीं सब दुनिया में इंतहाई थोरो वक्त गुजारण के लिए आया आहियूं। इंतहाई थोरो असुल असांजी जगह या असुल असांजी ज़िंदगी मरण का पोइ शुरू थींदी आहे, जंहिंखे आख़िर जी ज़िंदगी चइबो आहे। दुनिया की ज़िंदगी केतिरो बि असां सां साथ ॾिए, पर कॾहिं असीं दुनिया छॾे वेंदासीं। 50, 70, 80 साल छो न उमिरि मिले, पर कॾहिं दुनिया छॾे वेंदासीं। ऐं जंहिं ॾींहुं दुनिया छॾींदासीं त ही 50, 60, 70 साल जी उमिरि असांखे हिकु सुबुह या शाम या ख्वाब जीअं महसूसु थींदी। तंहिंजे करे दोस्तो, जीअं असीं माउ जे पेट मां हथे खाली आयासीं, काशे हथ में कोन्हे, ईअं असीं दुनिया मां वापसि वरंदासीं, हथनि में काशे कोन हूंदी। सिर्फ़ ही सिर्फ़ अमल गॾु हूंदा। बाक़ी मालो मता जेको असांजो जबा कशूं महिनतूं सुबुह 8 बजे खां उथी सुम्हण ताईं, राति ताईं सॼो ॾींहुं जेके महिनतूं कयोसीं न, जेको खाधो पीतो सो नसीब थियो, जेको पातो बाक़ी तव्हांजो कोन्हे, ॿियनि जो आहे। तंहिंजे करे सियाणो माण्हू हुआ, दाना हुआ, इन 50, 70 साल के सोची समझी गुज़ारे त कहिड़ा अमल कयां पियो ऐं केॾांहुं वेंदुसि। हिया दाना इंसान। कोई दुनिया दुखी सुखी गुज़री वेंदी, मसलो कोन्हे। ऐं दुनिया कमाइण खां असीं मुकमल मन तव्हांखे कोन था कयूं, भले तव्हां जाइज़ तरीक़नि सां कमायो, पर दुनिया मक़सद हयात न आहे। मक़सद हयात बाने जो इहो आहे त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी वञे ऐं जन्नत ताईं पहुची वञा। जंहिं इन शइ खे सम्झी वरितो, इंसान दुनिया जो दाना इंसान आहे। जंहिंखे इहा शइ सम्झ में कोन आई, भले दुनिया में केॾी वॾी मंज़िल ते पहुची वञे, पर नाकाम खसारे वारो इंसान आहे। छा खाईंदो आख़िर दुनिया में? मरण खां पोइ 8 फुटनि जी उन क़बर में दफ़नायो वेंदुसि, जंहिंमें का सहूलियत कोन्हे। दुनिया ख़तम आहे बसि। दुनिया मालो मता जो हुन सां मरण खां पोइ को ताल्लुक़ कोन्हे। नबी अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी हज़रत रबिया रज़ी अल्लाह अन्हु, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेसि कॾहिं फरमाइनि था, रबिया सल, अॼु घुर, जेको घुरंदे आऊं अल्लाह खां गुज़ारिश कंदुसि, दुआ कंदुसि, अल्लाह अॼु तोखे उहो इनायत कंदो, अता कंदो। सोची करे चयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे हिकु शइ खपंदी आहे। हाणे तव्हां सोचिजो, नबी अलैहिस्सलाम जे तरफ़ां पेशकश आहे, जेको घुरंदो तव्हांखे मिली वेंदो। असां जहिड़ो हुजे हा त छा घुरे हा? वॾी दुनिया जी शयुनि जी लिस्ट ठाहे ॾे। अल्लाह जो नबी गाॾी खपंदी आहे, बंगलो खपंदो आहे, एतिरी बनी खपंदी आहे, हू खपंदो, हू खपंदो, हू खपंदो। पर हू बि असां वांगुरु इंसान हुआ, हुननि जूं ज़रूरतूं असां जीअं इंसान जूं ज़रूरतूं साॻियूं हुयूं। सोचे करे जॾहिं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसि हिकु शइ फरमाइनि था, छा? फरमाइनि था, अल्लाह जे नबी असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नत, जन्नत में तव्हांजे भरिसां मूंखे घरु खपे। चवंदा ओ गैर ज़ालिक, रबिया ॿियो? चवंदा अल्लाह जे नबी ॿियो कुझु न, बसि इहो ई खपंदो आहे, जन्नत में तव्हांजे भरिसां हुजां, तव्हां सां गॾु हुजां, तव्हांजे घर में मुंहिंजो घरु हुजे। त मोमिन इहा सोच रखी जीअंदो आहे, आख़िर दुनिया में आउं घणो खाईंदुसि ऐं घणो इस्तेमालु कंदुसि, ख़तमु आहे। ही सिर्फ़ु हवाई ख़बरूं कोन्हे, हक़ीक़त ते मबनी पैगाम आहे। जो मस्जिद में हमारा ॿुधो, ओॾी महिल कंधु लोड़ी, अधु कलाक में ॻाल्हि विसरी वञे। मुसीबत आहे त असांजे मुआशिरे में ही शयूं ॿुधूं था बतौर चस्को, बसि कंधु लोड़णो आहे, ज़ाइको वठिणो आहे, बाबा हदीस ॾाढी भली आहे, वाक़ियो सुठो आहे, अमल आहे ई कोन। ज़िंदगी भर हिन नसीहतुनि खे पंहिंजे ज़हननि में विहारियो, 24 कलाक हिन नसीहतुनि जी रोशनी में गुज़ारियो, ऐं कहिड़ा अमल कयां पियो, किथां वञा पियो। हाणे फरमाईंदा दाना आयो आहे, अल कय्यिसु मन दान नफ्स, जेको पंहिंजो हिसाब किताब थो करे, ऐं कहिड़ा अमल कयां पियो, किथां थो वञा।
हीअ दुनिया जो दाना आहे इंसान। कोई दुनिया में जेकॾहिं ग़रीब मिसकिन आहे, रेड़ी हलाए थो, मज़दूरी करे थो, बनी काए थो, ऐब कोन्हे गुरबत, को महीनो कोन्हे, ऐब कोन्हे। मके जो मिसकीन हो इब्न मसूद रज़ी अल्लाह अन्हु, मदीने जो मिसकीन, एतिरो मिसकीन जो घरवारी आई, अल्लाह जा नबी आऊं ज़ैनब आहियां, आऊं पंहिंजे घरवारे खे ज़कात ॾियां जाइज़ आहे। पाण पुछनि था अय्यु ज़यानी बि अंती, तूं कहिड़ी ज़ैनब आई रज़ी अल्लाह अन्हा? फरमाए थी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमरातु अब्दुल्लाह, आऊं अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु तव्हांजे ख़ादिम जी घरवारी आहियां। पाण फरमाए हा, तुंहिंजो घरवारो ज़कात वठण जो मुस्तहिक़ आहे, ज़कात वठण जो मुस्तहिक़। एतिरो ग़रीब सहाबी, जिस्म एतिरो कमज़ोर हो, जो नबी अलैहिस्सलाम जो सचो ख़ादिम हो। ॾंदण वग़ैरह भञण जे लाइ कॾहिं वण ते चढ़े थो, नबी अलैहिस्सलाम जे लाइ मिसवाक ॾंदण भञण जे लाइ, हवा जो झूठो लॻो आहे, कपिड़ो टंग तां उॾामी वियो, कमज़ोर सुकल टंग ज़ाहिर थी वई। पूरे सहाबा इकराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन खिलण लॻा। पाण चवण लॻा तज़हकून मिन दिक़्क़ति साक़ैहि, मुंहिंजा साथियो, मुंहिंजे अब्दुल्ला जे कमज़ोर टंगुनि खे ॾिसी तव्हां खिलो था। पाण फरमायूं क़यामत जॾहिं मुंहिंजे हिन अब्दुल्ला खे आंदो वेंदो, हिकिड़े पासे अल्लाह जी साइमे में जबल उहुद खे रखियो वेंदो, ॿिए पासे मुंहिंजे अब्दुल्ला जो हिकु कदम, हिकिड़ो पेर, लरिजुलु अब्दुल्लाहि अथक़लु फिल मीज़ानि मिन उहुद, मुंहिंजे अब्दुल्ला जे हिकु पेर जो वज़न अल्लाह जी साइमे में जबल उहुद खां खणो। माल कोन्हे, जिस्म कमज़ोर आहे, अरे छा जो वज़न आहे? ही दिल जी सच्चाई आहे, अमल जो वज़न आहे। मोमिन पंहिंजे पाण खे अल्लाह वटि वज़नी बनाइण जे लाइ जीअंदो आहे, अल्लाह वटि क़ीमती बनाइण जे लाइ जीअंदो आहे, अल्लाह वटि मुअज़्ज़ज़ बनाइण जे लाइ जीअंदो आहे। हुनजो मक़सदु हयात इहो हूंदो आहे, सॼो ॾींहुं बसि हीउ कमु कयां, मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे पियो मूंखां राज़ी थी वञे, वरी सोचींदो हाणे हीउ कमु कयां, मुंहिंजो रब ॾिसे ख़ुशि थिए राज़ी थिए, हीउ कमु कयां, मुंहिंजो रब ॾिसे ख़ुशि थिए राज़ी थिए, उन जे लाइ जीअंदो आहे। पंहिंजे पाण खे अल्लाह वटि मुअज़्ज़ज़ बनाइण जे लाइ महिनतूं कंदो आहे, जाखोड़ूं कंदो आहे, ऐं हक़ीक़ी तौर ते कामयाबु उहो आहे जंहिं अल्लाह खे राज़ी कयो। पर जेको अल्लाह खे राज़ी न करे सघियो, दुनिया में भले केॾी वॾी मंज़िल ते छो न पहुची वञे, पर ज़लील रुसवा नाकाम ऐं नामुराद इंसान। बुखारी शरीफ़ जी हदीस है, नबी अलैहिस्सलाम फरमाए हिकु शख़्स खे अल्लाह जे साम्हूं हशर जे मैदान में आंदो वेंदो, अर्रजुलु अल अज़ीमु अस्समीनु, वॾी अज़मत, वॾो नालो, जिस्मानी कुवत, माली कुवत, अज़मत, नालो, जिस्मानी कुवत, वॾो पहलवान, पर रब जो नाफ़रमान आहे। फला यअदिलु इंदल्लाहि जनाह बऊदा, साइमीअ जे हिकिड़े पासे हुनखे उछलियो वेंदो, ॿिए पासे मच्छर जो पर रखियो वेंदो, हुनजी इज़त, हुनजो वज़न अल्लाह वटि मच्छर जे पर जे बराबरि हो। हिकिड़े पासे इब्न मसूद ग़रीब मिस्किन, जिस्म कमज़ोर आहे, कदम जबल उहुद खां गरो आहे, ॿिए पासे पहलवान आहे, दुनिया में वॾी अज़मत नालो आहे, पर अल्लाह वटि उन सॼे इंसान जो वज़न मच्छर जे पर जे बराबरि कोन्हे। दोस्तो, अल्लाह वटि पंहिंजे पाण खे अज़ीज़ बनाओ, उन जे लाइ जियो। जंहिं अल्लाह खे राज़ी कयो उहो ई कामयाबु आहे, वॾो क़ीमती आहे। नबी अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी आहे, मुस्नद अहमद शरीफ़ जे अंदरि सही सनद सां हदीस अचे थी, सचो नबी अलैहिस्सलाम जो ख़ादिम, वकाना रजुलन दमीमा, कद छोटो, रंग जो सांवरो, माना ज़ाहिरी तौर ते को ख़ूबसूरत गुण हो, पर हदीस में आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम युहिब्बु, नबी अलैहिस्सलाम बेपनाह साणसि मोहबत कंदा हो। ॿाहिराड़ी जो रहण वारो, कद जो छोटो, रंग जो सांवरो, पर मुहम्मद रसूलुल्लाह जो महबूब आहे। असां वटि त मोहबत आहे, इज़त सां मला मिलंदो, साईं साईं कंदो, 5-7 आइटम ठहंदा, को वॾो माण्हू ईंदो, वॾी गाॾी ते ईंदो, हुन में दुनिया जा मफ़ादात लालचूं समायल हूंदियूं न,
गरीब मिस्किन मौलवी साहब वीचारो हुनखे को हथ ॾियण जे लाइ तयारु कोन्हे, मानी जी सलाद करण जे लाइ तयारी कोन्हे। ख़बर आहे त दुनिया में हिन मां छा मिलंदो मिस्किन मां? असांजा हींअर सोचूं जेके आहिनि न सफ़ा दुनिया परस्ती में एतिरियूं अंधियूं ऐं थी वियूं आहिनि, काइजी पियूं आहिनि जो असांखे रब ऐं दीन इस्लाम जा उसूल विसरी चुका आहिनि। हालांकि ग़रीबनि मिस्किननि सां मोहबत, अल्लाह जे ख़ातिर इहा अथव मोहबत, दीन जे करे मोहबत, उलमा जी इज़त, हुफ़ाज़ जी इज़त, जेके माशाअल्लाह ख़ुसूसी तौर ते सभा खां वधीक तव्हांजे मथां उन आलिम जो हक़ आहे जेको तव्हांजी 5 वक़्त निमाज़ में नुमाइंदगी करे थो। हीअ तव्हांजे लाइ दुनिया जी मुहतरम तरीन शख़्सियत आहे। जेकॾहिं वालदेन खां पोइ कंहिं ज़ात जो एहतराम आहे त उन्हनि माण्हुनि जो आहे जेको 5 वक़्त निमाज़ में तव्हांजी क़ियादत थो करे, सियादत थो करे। हिननि जे अखर अखर ते तव्हांखे क़ुर्बान थियणु घुरिजे। हिन जी ख़िदमत दुनिया जी अफ़ज़ल बहितरीन इबादत आहे। उलमाए इकराम सां ताल्लुक़, मोहब्बत, नबी अलैहिस्सलाम जी आदत मुबारक पाण त दुआ कंदा हुआ, अल्लाह हुबल मसाकीन, मुंहिंजे दिलि में मिस्कीननि ऐं ग़रीबनि जी मोहबत खे तूं विहारे छॾ। पैसे वारे सां त हर को मोहबत कंदो आहे न, पर अल्लाह ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवाल थो कयां त मुंहिंजे दिलि में ग़रीबनि जी मोहबत हुजे, मिस्कीननि जी मोहबत हुजे। अल्लाहु अकबर। हदीस में नबी अलैहि वरी मोहबत कंदा आहिनि, फरमाईंदा ही मुंहिंजो दोस्त आहे, ही ॿाहिराड़ी में रहंदो आहे ऐं शहर में रहंदो आहे। इन ज़ाहिरन बादियतुना व नहनु हादिरून, ही मुंहिंजो दोस्त ॿाहिराड़ी में थो रहे ऐं शहर में। असांजी मोहबत अहिड़ी आहे, ही मूंखे ॿाहिराड़ी जूं शयूं बतौर तोहफ़ा ॾींदो आहे ऐं हिनखे शहर जूं शयूं बतौर तोहफ़ा ॾींदो आहे। एतिरो वेझड़ाइप वारो ताल्लुक़ हो। हिकु ॾींहुं हो ज़ाहिर रज़ी अल्लाह मदीने जी बाज़ार में सामान ॾो पंहिंजो रखियो वेठो आहे, ॿाहिराड़ी जी शयूं होको पियो ॾे, खपाए पियो। हुयां खां मदीने वारो साईं अची वियो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा शान आहे, छा मान आहे, छा अज़मत आहे। क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समा, जॾहिं पाण निगाहूं मथे खणंदा हुआ न, अल्लाह फरमाए थो अभी मां तव्हांजे चहिरे खे ॾिसंदो आहियां। वमा रमईत इज़ रमईत, जिन जे हथनि जूं अज़मतूं ॾिठो त मुंहिंजो महबूब ज़ाहिर फौरन भॼंदे 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 हबीब काइनात अलैहिस्सलाम पंहिंजा मुबारक हथ ज़ाहिर रज़ी अल्लाह जे मुंहं ते अखियुनि जे मथां रखी छॾिया। ॿारनि में हूंदो आहे न भोग तफ़रीह, ॿार फौरन हथ रखंदो आहे ॿिए जे अखियुनि ते, बाबा केरु गुज़ार त भञ। ही नबी अलैहिस्सलाम बतौर तफ़रीह कंदा हुआ, पाण जाइज़ हद ताईं भोग मज़ाक कंदा, जेसीं ताईं ॿिए मुस्लमान जी बेइज़ती न थिए। पाण ॿई हथ रखी छॾियो, ज़ाहिर जूं अखियूं ढकिजी वियूं, हेकर चवणु लॻो अरसिलनी मन हाज़ा, अरसिलनी मन हाज़ा, बाबा मूंखे छॾियो केरु आहे, मूंखे छॾियो केरु आहे। पर शायदि सेकंड लम्हे में सम्झी वियो त हीअ हथ मुहम्मद रसूलुल्लाह जा हथ आहिनि। हबीब जा हथड़ा हदीसुनि में बाक़ाइदे उनवान आहिनि, उन्हनि जी बीहक छा हुई, ख़ूबसूरती छा हुई, ख़ुशबू छा हुई। अनस साईं रज़ी अल्लाह बयान थो फरमाए, बुखारी में आहे, वल्लाहि मा मसिस्तु दीबाजन वला हरीरन क़त्तु अलियन मिन कफ़ रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो दुनिया में थुल्हे रेशम खे हथ लॻायमि, सनड़े रेशम खे हथ लॻायमि, हर क़िस्म जे बहितरीन क्वालिटी वारे रेशम खे हथ लॻायमि, पर जेका नरमी, बीहक ऐं ख़ूबसूरती फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जे बाबा जे हथनि में हुई न, दुनिया जे कंहिं जॻह ते कंहिं कपिड़े में मूंखे नज़र कोन आई। चए थो दुनिया में मुश्क सूंघियमि, अंबर सूंघियमि, हर क़िस्म जी आला क्वालिटी वारी ख़ुशबू सूंघियमि, पर जेका महक मदीने वारे साईं जे जिस्म मुबारक में हुई, पाक जिस्म में हुई न, जिते अहिड़ी ख़ुशबू मुश्क जे अंदरि मूंखे नज़र कोन आई। साहबा इकराम वो पगर जिस्म ते लॻल ईअं गॾु करे रखंदा। हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा, उम्मे सुलैम रज़ी अल्लाह अन्हा, खोड़ सारनि जे बारे में चए थो गॾु करे रखंदा हुआ, पोइ उनखे तेल में मिलाए मथे खे हणंदा, ख़ुशबू थींदी हुई, जिस्म खे मखींदा। अल्लाह एॾो मुबारक जिस्म बनायो। त बहरहाल हाणे हथ रखियूं हज़रत ज़ाहिर जे अखियुनि ते, ओॾी महिल ई ज़ाहिर सुञाणियो त हीअ हथ मुहम्मद रसूलुल्लाह जा हथ आहिनि। छा थो करे, पंहिंजे पाण खे पोइ धिके धिके हबीब काइनात अलैहिस्सलाम जे मुबारक सीने सां पंहिंजी पुठीअ खे लॻाए छॾी।
मदीने जी मार्केट आहे, हबीब कायनात अलैहिस्सलाम बीठा आहिनि, ज़ाहिर जा पुठा मोहम्मद रसूलुल्लाह जे छातीअ सां लॻा पिया आहिनि, पेट सां लॻा पिया आहिनि। हबीब जा हथ ज़ाहिर जे मग़ज़ ते मथे ते पिया आहिनि, अखिड़ियुनि ते पिया आहिनि। पाण चयूं माण्हू इंसानो मई यश्तरी अब्नी हाज़ल अबद, ही मुंहिंजो ग़ुलाम आहे, केरु आहे जेको मूंखां ही ख़रीद करे ऐं घणे में ख़रीद कंदो। भोग में पाण ॿियो जुमिलो तफ़रीअ में ज़ाहिर कंदु वराए चए थो महबूब आऊं तव्हां तां घुरिजी वञा, मुंहिंजा माउ पीउ तव्हां तां घुरिजी वञनि, आऊं तव्हांजो नौकर आहियां, तव्हांजो ग़ुलाम आहियां। पर हबीब आऊं कमज़ोर जिस्म, सादड़ो माण्हू, अबोझ माण्हू, दुनिया में तव्हांखे मुंहिंजी का क़ीमत कोन मिली सघंदी। पाण फरमायो ज़ाहिर परेशान छा जे लाइ थियो आहे? इंदल्लाहि अंत गाल, अल्लाह वटि वॾी तुंहिंजी क़ीमत आहे, अल्लाह वटि तूं सस्तो कोन आहे। मोमिन इन जे लाइ जीअंदो आहे ऐं अल्लाह वटि क़ीमती थी वञा, अल्लाह मूंखे ॾिसे, राज़ी थी वञे, ख़ुशि थी वञे। त दोस्तो हीअ ज़िंदगी तेज़ी सां गुज़रे पई, अल्लाह जो कसम आहे। हींअर मौक़ियो आहे, सभिनी वटि मौक़ियो आहे, जेसि ताईं साहु आहे न तेसि ताईं मौक़ियो आहे। पर जॾहिं साहु निर्घट ते आयो, उन खां पोइ वलई युअख़िर अल्लाहु नफ़्सा, पल पसाओ मोहलत कोन मिलंदी, नई ज़िंदगी ॿीहर मिलंदी। यादि रखंदा, हीअ ज़िंदगी घणा दफ़ा मिलंदी बाबा? हिकु दफ़ो मिली आहे, वरी कोन मिलंदी। अमानत आहे, क़दुरु कयो, निकिरी वई न अथनि में, वरी इहा ज़िंदगी कोन मिलंदी आहे। भले नेकोकार इंसान हुजे, उनखे बि ज़िंदगी कोन मिलंदी। नबी अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी जंग ओहद में शहीद थियो, हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह अन्हु। जॾहिं हुनजो लाश रखियो वियो, हिकिड़ो पुटु पंहिंजे पीउ खे, जाबिर रज़ी अल्लाह जो फर्ज़ंदा, लाश पियो आहे, मुंहुं ढकियो पियो आहे। जाबिर साईं रज़ी अल्लाह बयानु थो फरमाए, ऐं अॻिते वधियुसि, पंहिंजे बाबा जे मुंहं जो आख़िरी दीदार कयां। फरमाईंदा जीअं अॻिते वञा, साहबा मूंखे पोइ ते हटायो न, तव्हां पंहिंजे बाबा खे न ॾिसो। अॻिते वञा न, मना कयूं न, छो त हालत अहिड़ी जो मुंहिंजे बाबा जे नक, चप, अखियुनि ऐं कननि खे कटियो वियो, तमामु नाज़ुक हालत हुई, तंहिंजे करे मूंखे मना कयूं तव्हां पंहिंजे बाबा जो मुंहुं न ॾिसो, बर्दाश्त कोन थींदो। फरमाईंदा पर नबी अलैहिस्सलाम मूंखे रोकियो कोन, बाक़ी साहब न रोकियो, हिन जे करे त मथां तकलीफ़ पहुचे। फरमाईंदा ॾाढी ग़मगीनी, ॾाढो ॾुख पहुतो, ॾाढो सदमो पहुतो, हर वक़्तु ग़मगीन, पंहिंजे बाबा जे लाइ परेशान हुई। हिकु ॾींहुं नबी अलैहिस्सलाम फरमाया जाबिर माली अराका मुनकसिरा, भला हर वक़्तु टुटल हारियल परेशान नज़र थो अची, मसइलो छा आहे? चवणु लॻा हबीब तव्हांखे ख़बर आहे, बाबा जी जुदाई उहो धकु जॾहिं यादि थो अचे न, दुनिया जो ख़ुशियूं विसरियो वञनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे, हिकिड़ो पीउ, हिकिड़े पीउ खे हिकिड़ो पुटु, 9 भेनरूं ऐं हिकिड़ो भाउ, अल्लाहु अकबर, बल्कि 6 भेनरूं। पाण फरमायूं जाबिर अला उबशिरुका मा लक़ी अल्लाहु बिही अबाक, तोखे ॿुधायां जंहिं बाबा जे लाइ तूं परेशान आहे, तुंहिंजे बाबा खे अल्लाह कहिड़ी इज़त ॾिनी आहे, कहिड़ो शरफ़ ॾिनो आहे? चवंदा हा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु ॿुधायो। पाण फरमाईंदा जाबिर जंहिं बाबा जे लाइ तूं रोई थो न, हाणे ॿुध, इन अल्लाह अहया अबाक फकल्लमहु कफ़ाहा। जाबिर तुंहिंजे बाबा जे रूह खे जॾहिं मलाइक 7 आसमान खां मथे खणी विया न, अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं जॾहिं तुंहिंजे बाबा जी पेशी थी, अल्लाह साईं पंहिंजे मुबारक नूर वारे चेहरे ते नूर जा पर्दा हटाए तुंहिंजे बाबा सां आम्हूं साम्हूं ॻाल्हायो। अल्लाह चयो आहे या अब्दी तमन्ना, अब्दुल्ला छा खपे घुर, तुंहिंजे पीउ वराणियो, अल्लाह बसि हिकु शइ खपंदी आहे। छा खपे? अल्लाह हिकु शइ खपंदी आहे, उहा शइ आहे हिकु दफ़ो वरी दुनिया में मूंखे मोटा। अल्लाह ही जेके दीन जी बरकत सां, तुंहिंजे रस्ते में क़ुर्बान थियण जी बरकत सां जेका तूं मूंखे इज़त ॾिनी आहे न, अल्लाह दिलि चए थी वरी दुनिया में वञा,
अमल करे तुझे रस्ते में शहीद थी ॿीहर तुझे मुबारक मुंहं जो दीदार कया। अल्लाह फरमाए अब्दुल्ला इहो न ॿियो को कुझु घुर। जाबिर तुझे पीउ वरी ॿीहर चयो न अल्लाह बस हिकु शइ खपे दुनिया में वरी मोटा। अल्लाह चयो न अब्दुल्ला इहो न ॿियो घुर। जाबिर तुझे बाबा टेर चयो अल्लाह वरी दुनिया में वञा वरी शहादत जो मौत माणे तुझे मुबारक मुंहं जो दीदार कया। अल्लाह टियों घुंघरो चयो अब्दुल्ला इहो मुंहिंजो अटल फ़ैसिलो आहे हक़ीक़ी फ़ैसिलो आहे। दुनिया जी ज़िंदगी हिकु दफ़ो ॾींदो आहे वरी कंहिंखे कोन मिलंदी आहे। जेको करिणो हूंदो आहे सो इन ज़िंदगी में करिणो आहे वरी न ख़तमु ॿियो कुझु फरमाईं था। जाबिर पोइ ख़बर आहे तुंहिंजे बाबा छा घुरियो? चवनि था हा पाण फरमाईं तुंहिंजे बाबा घुरियो त अल्लाह मुंहिंजे तरफ़ां दुनिया में जेके मुंहिंजा मिट माइट पुटड़ो औलाद रिश्तेदार या मुसलमान आहिनि उन्हनि ताईं पोइ हिकिड़ो पैगाम ऐं नियापो पहुचा भला रब ही जन्नत मां असांजे हिकिड़े भाउ असांजे लाइ ऐं पंहिंजे माइटनि जे लाइ पैगाम मोकिलियो आहे जंहिंखे अल्लाह ताला फी सबीलिल्लाहि अमवाता ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के इंसाननि खे इहो पैगाम तव्हां पढ़ी करे ॿुधायो जिन खे अल्लाह जे रस्ते में क़त्ल कयो वियो आहे जिन ज़िंदगियूं दीन जे लाइ वक़फ़ कयूं आहिनि सर्व कयूं आहिनि उहे मुर्दा कोन्हे बल अहयाउन इंदा रब्बिहिम युरज़क़ून अल्लाह वटि ज़िंदा आहिनि फिरदौस जे बाग़नि में उन्हनि खे रोज़ी ॾिनी थी वञे फरहीन बिमा आताहुमुल्लाह अल्लाह जेके नेमतूं उन्हनि खे जन्नत में ॾिनियूं आहिनि से हासिल करे ख़ुशि थी चुका आहिनि। वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम ऐं मुंतज़िर आहिनि असांजा मिट माइट दोस्त अमल करे कॾहिं था जन्नत में असां सां मिलनि। हीअ आहे असांजे भाउ जो पैगाम जेको जन्नत मां आयो आहे। इन जे करे त ही दुनिया जी रंगीनी जे पिया न वञिजो असुल इकराम अल्लाह वटि जन्नत में आहे। मोमिन उनखे हासिल करण जे लाइ जीअंदो आहे दोस्तो त हीअ ज़िंदगी जेका आहे हिकु दफ़ो मिली आहे जेका तेज़ी सां गुज़रे पई। रमज़ान हाणे शुरू थियो तक़रीबन अधु वियो खोड़ सारा असांजा दोस्त मिट माइट शायदि पोइ साल रमज़ान में हुया पर हिन साल असांखे नज़र नथा अचनि बा आहे न शायदि जेके असीं मस्जिद में मौजूदु आहियूं न ईंदड़ साल रमज़ान त हूंदो पर असां मां ख़बर न आहे केरु हूंदो अलाए केरु कोन हूंदो केरु आहे जेको लिखी ॾे ईंदड़ साल रमज़ान में हूंदुसि बाबा कंहिंखे पक आहे। खोड़ सारा सिहतमंद जवान मिटनि माइटनि जूं मुहबतूं अरमान समायल मिटनि माइटनि जे दिलि खे झोरियो अखियूं आलियूं कयो रवाना थियो वञनि आहे न। हिन ॻोठ में बाबा हिन स्पीकर तां फ़ौतगी जो ऐलान थींदो आहे न तव्हां जवाननि ऐं ॿारनि जी फ़ौतगी जा ऐलान ॿुधा हूंदा। केॾी महिल असांजो ऐलान बि अची सघे थो बाबा केॾी महिल बि असांजो नालो अची सघे थो फलाणो दुनिया छॾियो पोइ रुॻो ॻाल्हियूं थींदियूं आहिनि बाबा हाणे मूंसां मिलियो हाणे ई कई सभु ख़बरूं आहिनि पोइ दुनिया सां तालो ख़तमु आहे ख़तमु। ख़ुदि मोहम्मद रसूलुल्लाह रस्ते जे घर सभिनी जूं मुहबतूं अरमान समायल हुया। जी हा फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा जो भाउ आहे हसन हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हुमा जो मामा आहे मामा अबू बकर उमर उस्मान अली साईं रज़ी अल्लाह अन्हुनि जे दिलि जो टुकड़ो आहे। पाण फरमायूं त ही शहज़ादो ॼाओ आहे हिन जो नालो मूं पंहिंजे ॾाॾा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी यादि में इब्राहिम रखियो आहे। वधंदे वधंदे उहो गुलाब जो गुल जंहिंजो मुंहुं हू बहू मोहम्मद रसूल जे चेहरे मुबारक सां मिलंदो हो। 18 महीना जंहिंजी उमिरि आहे तव्हांखे अंदाज़ो हूंदो 18 महीना ॿार जी ख़ूबसूरत जी उमिरि आहे। ॿार सुहिणा सुहिणा जुमिला ॻाल्हाइण ऐं भॼण डुकण जी उमिरि खे पहुतो आहे। छा बाबा मोहम्मद साहब जे दिलि में मोहबत हूंदी तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो। ॿुधो हबीब लखते जिगर जी तबियत सफ़ा ख़राबु पाण भाई अल्लाह जा फ़ैसिला आहिनि बसि शहज़ादे खे हथनि में खणनि था हदीस में अखर आहिनि अचानक ॿार खे सकरात शुरू थी वई आहे ॿार हथ पेर तोड़े छड़ियूं तोड़े पतके थो हबीब काइनात अलैहिस्सलाम जे हथनि में शहज़ादो फतके
अखियुनि सां ॾिसनि पिया, जॾहिं शहज़ादे खे थथकंदे अखियुनि सां ॾिसनि था, फरमाईं त इब्राहिम अॼु तोखे हिन हालत में ॾिसी मुंहिंजियूं अखियूं वालियूं आहिनि, रोआं पियो, दिलि जे मथां दर्दनि जा जबल ॾरी पिया आहिनि, एॾी तकलीफ़ आहे इब्राहिम। पर ज़ुबान सां उहो अखर कोन ॻाल्हाईंदुसि जंहिंसां मुंहिंजो रब रुसी वञे, नाराज़ थी। आख़िरकार झटको आयो, ॿार जो रूह परवाज़ थी वियो। उहो मैयत हबीब पंहिंजे हथनि सां खणी पट ते कीअं रखियो, उहो धक कीअं बर्दाश्त, बेपरवाह बादशाह आहे, जंहिंखे जेॾी महिल वठी वञे हुनखे ऊन कोन्हे, कंहिंखे कंहिंजी ज़रूरत आहे या न आहे। त दोस्तो यादि रखो, हीअ ज़िंदगी मुख़्तसर आहे, आख़िरत जी ज़िंदगी आहे, असुल जन्नत जी ज़िंदगी आहे। मोमिन हुनजे लाइ जीअंदो आहे, जी हा, जिते हमेशह जी जवानी आहे, पीरी कोन्हे, हमेशह जी सिहत आहे, बीमारी कोन्हे, हमेशह जी रब जी रज़ामंदी आहे, नाराज़गी कोन्हे, जिते ग़म कोन्हे, तकलीफ़ कोन्हे, जिते मिटनि माइटनि सां उहा मुलाक़ात आहे जंहिंखां पोइ जुदाई कोन्हे। दुनिया में जुदाई जो धक हर कंहिंखे ॾिसणो पए थो, पर जन्नत में उहा मुलाक़ात आहे जंहिंखां पोइ जुदाई कोन्हे। जेको वण सो खा, सोन जूं बिल्डिंगूं, सोन जा महल, हर क़िस्म जा मेवा मौजूदु आहिनि, पर पाण फरमायूं हर वण जो थुड़ अल्लाह ताला सोन जो ख़र्चियो आहे। अंदरि खीर जा दरिया था वहनि, ख़ालिस माखी जा दरिया था वहनि, फ्रूटनि जे जूसनि मां ठहियल ख़ालिस शराब, नशे खां पाक बैज़ा अछे रंग जो चमकदड़ उन जा दरिया था वहनि। वलहम तैर मिम्मा यशतहून, जंहिं पखीअ जो गोश्त खाइण जी ख़्वाहिश कंदो हो, पखी भुगल अची वेंदो, खाई हॾी उछलींदो, हुन मां नओं पखी खाइण जे मुंतज़िर। कुतूफ़ुहा दानिया, हर वक़्तु हर क़िस्म जो मेवो दस्तयाब आहे, ख़्वाहिश कंदो। कुतूफ़ुहा दानिया, वण हली ईंदो, बाने जे साम्हूं झुकंदो, खाई पी बसि कंदो, वण पंहिंजी जॻह ते वापसि हली ईंदो। जी हा, दुनिया कोन्हे जो अमरा खे शुगर आहे, बिठो कोन थो ॻाए, फलाणो कोन थो ॻाए, ही कोन थो ॻाए, फलाणी तकलीफ़, वरी खाइण पीअण जो किरोड़े अरबे खरबे साल गुज़री वेंदा, पर इहो ऐश सुकून ख़तमु कोन थींदो। ला यज़ूरु कून फ़ीहल मौत हुनजे मथां कॾहिं कोन ईंदो। अचो बि दुनिया 50-70 साल ख़बर कोन्हे घणो आहे, अॼु वञूं सुभाणे वञूं, को पतो कोन्हे। आरज़ी मुसाफ़िर आहियूं, जीअं मुसाफ़िर वण हेठियां चंद लम्हा। अल्लाह असां ज़िंदगी गफ़लत में गुज़ारी, रब तूं बाज़ारो महिरबान आहे, असांजे हिन कमज़ोर जिस्म जे मथां रहम कर। तुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे, असीं बर्दाश्त करे कोन था सघूं। अल्लाह असांजे मथां बाज कर, असांखे जन्नत जी वाट ते हलाए, जन्नत में पहुचाए। अल्लाह सां असां सभिनी खे जीअं हिन मस्जिद में गॾु कयो आहे, अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस जे बाग़नि में असांखे गॾु करे। अल्लाह असांजे कमज़ोरनि खे दरगुज़र करे, अल्लाह असांजे कमज़ोर